डोकरी वेझो ॻोठ बुलहड़िजी में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल हाजी लाल बख्श शेख में शागिर्दनि खे सेशन ऐं बेज ॾियण जी तक़रीब थी गुज़री। तक़रीब में 9हीं ऐं 10हीं क्लास जे ज़हीन शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में मुख़्तलिफ़ एज़ाज़ जा सेशन ऐं बेज विरहाया विया। 10हीं क्लास जी शागिर्दियाणियुनि अरीशा पीरज़ादो खे हेड गर्ल ऐं निशात पीरज़ादो खे डिप्टी हेड गर्ल जा सेशन ऐं बेज ॾिना विया, जॾहिं त 9हीं क्लास जे अरसलान पीरज़ादो खे मॉनिटर ऐं शाहिद सुमरो खे वॉइस मॉनिटर जा सेशन पढ़ाया विया। तक़रीब जी ख़ासि महिमान तालीमदार ऐं हेड मिस्ट्रेस गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल हाजी लाल बख्श शेख मैडम नजमा मंगराड़ हुई, जिन त एज़ाज़ी महिमाननि में मिस शाज़िया पीरज़ादो ऐं ग़ुलाम कुबरा पीरज़ादो हुआ। तक़रीब खे स्कूल जे हेड मास्टर सोनू ख़ान जकरो, उस्तादनि जावेद हुसैन पीरज़ादो, काज़ी आफ्ताब अहमद जुड़ेजो, ग़ुलाम मुस्तफ़ा जुड़ेजो, इख़्तियार अहमद पीरज़ादो, ख़ादिम हुसैन सोहो ख़िताब कयो। महिमान ख़ासि मैडम नजमा मंगराड़ ख़िताब कंदे चयो त मूंखे हिन तक़रीब में शिरकत करे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं एज़ाज़ माणींदड़ ॿारनि खे दिली मुबारकबाद ॾियां थी ऐं मूंखे उन ॻाल्हि जी अञा बि वधीक ख़ुशी थी आहे त असांजूं नियाणियूं कंहिं बि तरह छोकिरनि खां घटि न आहिनि। हिन स्कूल जी इंतिज़ामिया उस्तादनि जी महिनत ऐं लाज़वाल जज़्बे खे ख़ूब साराहियो। न वधीक चयो त स्कूल जो नौजवान उस्ताद सैयद गदा हुसैन बुखारी मॉडर्न टीचिंग मेथड मुताबिक़ जे आला मयार जी तालीम ॾिए थो, उन जी जेतिरी बि साराह कजे उहा घटि आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।